सिंध समेत मुल्क में हाड़ गर्मीअ दौरान बिजली जी अणएलानी लोड शेडिंग माण्हुनि जो जियापो अज़ाब बढ़ाए छॾियो। पेशावर में लोड शेडिंग सटियल सभई शहरी रस्तनि ते निकिरी आया। मुज़ाहिरीन मोटरवे M1 खे बंदि करे छॾियो। ट्रैफ़िक मुअतल, गाॾियुनि जूं क़तारूं लॻी वयूं। कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में 15 खां 18 कलाकनि ताईं जी लोड शेडिंग शहरियुनि जा घर कढी छॾिया। हैदराबाद में बि 18 कलाकनि ताईं लोड शेडिंग मामूल बणियल। कोयटिया में बि 8 खां 10 कलाकनि ताईं लोड शेडिंग थियण लॻी। बलूचिस्तान जे ज़िले हेडक्वार्टर्स में 12 कलाकनि जी लोड शेडिंग थियण लॻी। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ अणएलानी लोड शेडिंग जी शिकायतुनि जो नोटिस वठंदे अॼु इजलास सॾाए वरितो। तवानाई वारो वफ़ाक़ी वज़ीर अवेज़ लगारी वज़ीर-ए-आज़म खे बिजली जी सूरत-हाल बाबति ब्रीफिंग ॾींदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।